जय झूलेलाल। मुंहिंजो नालो आहे कृष्णा अमित कुमार हिरानी। मां हिकु दर्जे में पढ़ंदी आहियां। मुंहिंजे स्कूल जो नालो आहे हेमू कलानी प्राइमरी स्कूल गांधीनगर कोल्हापुर। मां हिकु बेत ॿुधाईंदमि, सुठा संस्कार मां ऐं पीउ जो चयो मञिजे, सद अदब में तिंजे रहिजे, नित उस्थान खे मान ॾिजे, जीअं हू चवे तीअं कजे, भाउ ऐं भेण सां रखिजे प्यार, तिन सां कोन कजे तकरार, सवेल सुम्हिजे सवेल उठिजे, अवल दड़ीअ जो नालो गिड़जे, कूड़ न चइजे ॾिजे न ॻाल्हि, शइ चोराए तिजे न ख्वार, हिन नसीहत ते सो वणंदो, माइट बिट खे सो वणंदो, माइट बिट खे सो वणंदो, माइट बिट खे सो वणंदो। जय झूलेलाल।